नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। पारा नंबर 8 सूरतुल आराफ़ आयत नंबर 40 खां वठी 47 ताईं तर्जुमो। इन्नल्लज़ीन कज़्ज़बू यकीनन उहे माण्हू जिन झुटलायो या इनकार कयो बि आयातिना असांजी आयात जो वस्तकबरू ऐं उन्हनि तकबुर कयो अनहा उन्हनि खां यानी अल्लाह जी आयात अल्लाह जी निशानियुनि खां अल्लाह जी आयत खां। ला तुफ़त्तहू न खोलियो वेंदो लहुम उन्हनि जे लाइ अबवाबुस समाई दरवाज़ा आसमाननि जा वला ऐं नई यदखुलून अल जन्नत नई उहे दाख़िल कया वेंदा जन्नत में हत्ता एसिताईं जो यलिजल जमलु जो दाख़िल थी वञे उठ फ़ी समिल ख़ियात सुई जे पाखे में। यानी जीअं हिकिड़ो उठ सुई जे पाखे में नथो दाख़िल थी सघे अहिड़ी तरह सां काफ़रनि जो जन्नत में वञणु नामुमकिन आहे। वकदालिक ऐं अहिड़ी तरह नजज़िल मुजरिमीन असां बदिलो ॾींदासीं मुजरिमनि खे। लहुम मिन जहन्नम मिहाद उन्हनि जे लाइ जहन्नुम जो विछोड़ो हूंदो व मिन फ़ौक़िहिम ऐं उन्हनि जे मथां बि वमिन फ़ौक़िहिम गवाश ऐं मथां बि जेका ढकण जे लाइ बि उहो जहन्नुम ई हूंदो। यानी हर तरफ़ उहे बाहि में घिरियल हूंदा। वकज़ालिक नजज़िल ज़ालिमीन ऐं अहिड़ी तरह सां बदिलो ॾींदासीं ज़ालिमनि खे। वल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहाति वल्लज़ीन ऐं उहे माण्हू जिन आमनू ईमान आंदो व अमिलुस्सालिहाति अमल किया उन्हनि नेक। ला नुकल्लिफ़ु नफ़्सुन न असां तकलीफ़ ॾियूं था कंहिं बि नफ़्स या कंहिं जान खे इला पर या सवाइ वुसअहा उन जी वुसअत जे मुताबिक़ जंहिंमें जेतिरी बर्दाश्त ताक़त अल्लाह ताला उनखे ओतिरो ई आज़माए थो। उलाइका अस्हाबुल जन्नती इहे आहिनि जन्नत वारा हुम फ़ीहा उहे उन में ख़ालिदून हमेशा रहंदा। व नज़अना मा फ़ी सुदूरिहिम ऐं असां छिके करे यानी कढी छॾींदासीं जेको कुझु उन्हनि जे सीननि या दिलनि में हूंदो मिन ग़िल कीने मां कुदूरत मां यानी दिलि जूं जेके बीमारियूं हिक ॿिए जे ख़िलाफ़ कीनो बोग़्ज़ साड़ हसद ग़िल तजरी अच्छा उन्हनि जे सीननि मां अल्लाह ताला चए थो ग़िल खे यानी कीनो बोग़्ज़ असां कढी छॾींदासीं। तजरी वहंदियूं मिन तहतिहिम उन्हनि जे हेठां मिन तहतिहिमुल अनहार उन्हनि जे हेठां खां नेहरूं वक़ालू ऐं उहे चवंदा अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी तमामु तारीफ़ अल्लाह ताला ही जे लाइ उहा ज़ात जंहिं हदाना हिदायत ॾिनी असांखे लिहाज़ा हिन जे लाइ वमा कुन्ना ऐं न हुआसीं असां लिनहतदिय के असां हिदायत पायूं हा लौला अगरि न अन इहो त हदानल्लाहु हिदायत ॾिनी असांखे अल्लाह ताला लक़द जाअत बिलाशुबा यकीनन अची विया रसूलु रब्बिना मोकिलियल या रसूल असांजे रब जा बिलहक़ आया रसूल असांजे रब जा हक़ सां गॾु यानी हुननि रसूलनि जो इक़रार कयो त उहे असांजे रब जी तरफ़ां हक़ खणी आया। वनूदू ऐं उहे आवाज़ ॾींदा या पुकारींदा अन तिलकुमुल जन्नत इहो त इहा आहे जन्नत उरिस्तुमूहा वारिस कया विया आहियो वारिस ठाहिया विया आहियो तव्हां उन जा बिमा बजा उन जे कुंतुम जेके हुआ तव्हीं तामलून अमल कंदा। वनादा अस्हाबुल जन्नती ऐं पुकारींदा जन्नत वारा आवाज़ ॾींदा अस्हाबुल जन्नत जन्नत वारा अस्हाब नार दोज़ख वारनि खे अन इहो त क़द वजदना तहक़ीक़ पातो असां मां वअदना जेको वादो कयो असां सां रब्बुना रब असांजे हक़ा सच फ़हल पोछा वजद तव्हां बि पातो मां वअद रब्बुकुम हक़ा जेको वादो कयो तव्हांजे रब सचो। क़ालू उहे चवंदा नअम हा फ़अज़्ज़न पोइ आवाज़ ॾींदो या पुकारींदो मुअज़्ज़िनुम बैनहुम हिकिड़ो आवाज़ ॾियण वारो मौज़न उन्हनि जे विच में अन लअनतुल्लाहि अलज़्ज़ालिमीन त लानत हुजे अल्लाह जी मथां ज़ालिमनि जे। अल्लज़ीन यसुद्दून उहे माण्हू जिन रोकियो सबीलिल्लाहि अल्लाह ताला जी राह खां व यबग़ूनहा ऐं उन्हनि तलाश कयो उन में इवजा टेड़ वहुम बिल आख़िरती काफ़िरून ऐं उहे हुआ आख़िरत जो इनकार करण वारा।
वबैनहुमा हिजाबुन, पोइ उन्हनि ॿिन्ही जे जन्नत ऐं जहन्नम वारनि जे दरमियान में हिकिड़ी आड़ अची वेंदी। अलल आराफ़ी, ऐं विच में उन्हनि जी हिकिड़ी ऊची जॻह, आराफ़ चइबो आहे हिकिड़ी बुलंद जॻह, मथां बुलंद जॻह ते उते रिजालु यारिफ़ून, कुझु माण्हू हूंदा जेके सुञाता वेंदा, जेके सुञाणंदा हूंदा, कुल्लन बि सीमाहुम, हर हिक खे उन जी निशानियुनि सां। वनादो, उहे केॾां पहिरीं उन्हनि जो मुंहुं थींदो जन्नत वारनि जी तरफ़, ऐं उहे पुकारींदा, वनादो ऐं आवाज़ु ॾींदा या पुकारींदा, असहाबल जन्नती, जन्नत वारनि खे, अन सलामुन अलैकुम, इहो त सलामती हुजे तव्हांजे मथां, लम यदखुलूहा, उहे उन्हनि में दाख़िल त न थिया हूंदा, वहुम यतमाऊन, पर उहे जेके उम्मीदवार हूंदा त आराफ़ वारनि खे बि जन्नत में दाख़िल कयो वेंदो। वइज़ा सुरिफ़त अबसारुहुम, पोइ जॾहिं फेरियूं वेंदियूं उन्हनि जी निगाहुनि खे, तिलक़ा असहाबुन्नार, त उहे मिलनि, मुलाक़ात कनि असहाबुन्नार, दोज़ख वारनि ॾांहुं ॾिसनि या उन्हनि सां मुलाक़ात कनि। क़ालू, उहे चवंदा, रब्बना, ए असांजा रब, ला तजअलना, न तूं असांखे ठाहे जा मअल क़ौमिज़्ज़ालिमीन, ज़ालिम माण्हुनि सां गॾु। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत, अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।